साईं जी चवाया मां साईं तव्हां मूंखे अम्मा चयो। तू मुझे धीअ जी वेझी खां वेझी सहेली हुई है। तोखे ॾिसी दुआ जो सिकून लाहींदुसि। छा तोखे बुरो लॻो? न साईं न, तव्हां चई सघो था। मूं त कॾहिं धीअ सां वेही दिलि जा हाल बि न ओरिया। कॾहिं हुन खां इहो बि न पुछो त अम्मा तुंहिंजा अरमान कहिड़ा आहिनि। मां माल मिल्कियत जे नशे में अंधो हुअसि, पर हाणे ही माल मिल्कियत मुझे कहिड़े कम जी? औलाद त रहियो ई कोन, त पोइ ही हिलाल हराम कंहिंजे लाइ कनि पिया? माया तूं ॿुधाए, का अहिड़ी उम्मीद मुंहिंजी दुआ जे दिलि में रहियल हुजे ऐं उहा पूरी नथी हुजे? हुनजी दिलि में त हज़ारे उम्मीदूं हुयूं, पर मां बदनसीब हुनजी हिकु ख़्वाहिश बि पूरी न करे सघी। हाय मुंहिंजी बिछड़ी अम्मा, दुआ। माण्हू जॾहिं ज़िंदा हूंदो आहे त हुनजो को बि क़दुरु न हूंदो आहे, ऐं जॾहिं हलियो वेंदो आहे त हज़ार अरमान दिलि में जागी पवंदा आहिनि। इंसान पंहिंजे अनाज नशे में एॾो चूर चूर छो हूंदो आहे? जो घर में चुरंदड़ माहौल हुनखे नज़र ई न ईंदो आहे। मां त वरी पंहिंजा ॾुख सूर ॿुधाइण शुरू थी वियुसि। तोखां त पुछो बि कोन त तूं कहिड़े कम जे संगे आई आहीं? मां सिर्फ़ु तव्हांखे इहो ॿुधाइण आई आहियां त तव्हांजी बर्बादीअ में सिर्फ़ु जानू जो हथु आहे, जानूअ जो। वधीक तव्हां पाण सियाणा आहियो, जेको बि क़दम खणो सोचे सम्झे खणिजो, ऐं किथे ईअं न थिए जो असुल ॾुहारी आज़ादु घुमे ऐं बेगुनाह वीचारा पीसजंदा रहनि। मारिया थी चए त जानू ॾोहिया, जानू थो चए त दिलदार ॾोहिया, दिलदार थो चए त शेर ख़ान ॾोहिया। हाणे जेकॾहिं मां पंहिंजे ॻाल्हियुनि ते लॻुसि त असुल कातिलनि ताईं कोन पहुची सघंदुसि। इन्हीअ करे हाणे इहा जांच मूंखे ई करणी पवंदी। वरी रबो ऐं रुस्तम जा पर निकिरी आया आहिनि। जेके असां उन्हनि जा पर कतरिया आहिनि, वरी ॿीहर उन्हनि जा उहे पर निकिरी आया आहिनि। अदा इन बलूंगड़नि खे कुझु ॾींहंनि लाइ जीदान ॾे। पहिरियां शेर ख़ान जो सोच, शेर ख़ान जो। जेकॾहिं मासात मिठल जो पलांद न कयोसीं न त मासात हबीब रोई रोई मरी। शेर ख़ान जे पोयां रेस जे माण्हुनि बाहि ॿारे छॾी आहे। उहे उन में ई सड़ी रख थी वेंदा। उन जे पोयां हलण जी का बि ज़रूरत कोन्हे। कंहिं पोयां वञो था, कंहिं पोयां नथा वञो, इहो आउं तव्हांखे बिल्कुलु कोन चवंदुसि।
पर मूं ॻोठ जी रनुनि वाता नवां अफ़वाह ॿुधा आहिनि। नवां अफ़वाह? ॻोठ जी माइनि वाता इहे ॻाल्हियूं पियूं हलनि त माई मरियम सावण जे घर रही पई आहे। मरियम? हा, इहा ई या गफ़ार वारी ज़ाल। पोइ तूं हिते बीठी छा थी करीं? पक करण लाइ उन्हनि जे घर जो चक्कर छो थी हणी थी? कहिड़े बहाने वञा? भाॼाई, अधी राणी सां मिलण जे बहाने निकिरी वञ ऐं इहा पक करे अच त उहा माई उते ई आहे। जेकॾहिं उते हूंदी बि सही त तव्हां उनखे छा कंदव? इहो पोइ जो मसइलो आहे। तूं पहिरियां इहा पक करे अच त छा रुस्तम वारनि उनखे घर में पनाह ॾिनी आहे? ठीकु आहे, शाम राणी जे मिलण जे बहाने वञा थी, पर इहा मूंखे पक आहे हू मूंखे घर में घिरण ई कोन ॾींदा। यार आखिर वठो काॾे थो हली, मूंखे ॿुधाए त सही। बेचारा माराइण नथो हलाए, सॼो ॾींहुं यार उतां ते वेही वेही बोर थी विया आहियूं। हल त हली होटल में चांहि पी अचूं। ठीकु आहे दा, जेका तुंहिंजी मर्ज़ी। तो खड़ो ही असां को भगे उठ हल गयो हाणे अॻियां हल। अकबर, अकबर मूंखे माफ़ कयो, ख़ुदा जे वास्ते मां बेक़सूर आहियां। जेकॾहिं तूं इहे हथ जोड़े ऐं इहे वास्ता शेर खान वारनि खे विझी हा न, इहो ग़लति कमु न थियो हा। अॼु इहो तुंहिंजो असरु न हुजे हा। पर इहो कमु त शेर खान वारनि जो आहे, मुंहिंजी ग़लती न आहे। अरे तुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो बहाल खान कंदे हल जादी। कंहिंजी इजाज़त सां असांजे घर में पैर पातो अथई। मां चवां थो निकिर निकिर। रुस्तम न कर, औरत जो एहतराम करण सिख। अरे पत्नी आई आहे मूंखे औरत जो एहतराम सेखारण वारी। जेकॾहिं हिकु विख वक़्त वधाई न त टंगू भई समझो सां उते बीठे अञा तूं उते बीठी रही। ॿीहर जेकॾहिं मुंहिंजे घर में पैर पातो अथई न त टंगू माण्हू भञी वलीदात जे अॻियां समझो सां। मां चवां थो निकिर निकिर निकिर। मां चवां थो निकिर ओ बस कर। बस जनत बस, अॼु मां उन्हनि खे ज़िंदा कोन छॾींदुसि। मां चवां थो मूंखे छॾ मोला दादा, छॾ मूंखे। समझण जी कोशिश कर। ॾिस
जेकॾहिं तूं नथो मुड़ी न त ही हथियार वठ मूंखे पंहिंजे हथनि सां पाण मारे छॾ लॻत मां बेगैरत न आहियां जो मुंहिंजी इज़त मथां हथ खणनि ऐं मां पंहिंजे सिर जे खौफ़ खां घर जी कुंड वठी लिकी वेही रहां छॾ मूंखे अॼु या मां पाण मरंदुसि या उन्हनि खे मारींदुसि मां चवां थो हटी परे थी मां चवां थो मुंहिंजो रस्तो छॾ हथ जे बदले हथ बाह जे बदले बाह डंक जे बदले डंक ऐं सिर जे बदले सिर कॉलेज वठंदासीं कॉलेज कौन न बचंदो समझा तो अस्पताल ताईं कोन पुजंदो खैर गुरदा खैर गुर मुझे खैर गुरण सां आदि छा थींदो बली दातार नस्ली सावण जा कम लाहे छॾिया आहिनि जहिड़ी कंदो तहिड़ी लोड़ींदो मुंहिंजी भाॼाई मूंसां हिते मिलण आई त उनखे धिका ॾेई घरां कढियो छा मुंहिंजा भाइर मट करे वेंदा बाक़ी सावण खान खां त अञा शुरूआत आहे मरंदा त हाणे रबू ऐं रुस्तम तूं औरत आई या ॾाइण औरत न मूंखे ॾाइण बणाइण वारी तूं आई तूं मूं त तोखे घणो ई हिंदोरनि में लॻो पर तोखे इज़त रास न आहे अचणी ओ अधी भागोले ये छोरी इज्जत मां छा जाने ये इज्जत मां तू भी खुश थी ही त खून बहावे मानो होती घर में आणिया या खबर ही न लधई त बर्बादी आणे पाजे घर में कढी चाची जेकॾहिं बर्बादी खां बचण चाहीं थी न त इन छोरीअ खे तलाक ॾियार पंहिंजे पुट जे हथां ये भी ये
थी चाहे पर हिन घर मां हिन जो जनाज़ो निकिरंदो। हाणे हिन घर मां जनाज़ा कंहिंजा था निकिरनि इहा तोखे जल्दी ख़बर पइजी वेंदी। बेजार तूं छा थो समझी त मूंखे तव्हांजे मथां रहम ईंदो ऐं मां तव्हांखे बश करे छॾींदुसि? तव्हां मरंदव, ज़रूर मरंदव। न तव्हांजे कंहिं मर्द ऐं न तव्हांजी कंहिं औरत खे छॾींदुसि। हिन नथनि सां मां पंहिंजी कुंवार धीअ खे दफ़न कयो आहे। हुनजो ॻाढ़ो चोड़ो मुंहिंजे अखियुनि में रक्त भरिजी तरी आयो आहे। कोन छॾींदुसि तव्हांखे ज़िंदा कोन छॾींदुसि, न छॾींदुसि। बाबा माफी बाबा। माफी बाबा। अरे तार मुझे राम क्यों? तुम्हारा ताज राम क्यों? अकबर वठियो न लेकर ऐं वञी बंदि कयोसि। ॾंजी तलाश कयो, सभिनी खे मारे हिक ई क़बर में दफ़न करणो आहे। हिनखे बंदि करे वञी ॿियनि जी तलाश कयो।